कराची पुलिस ऑफिस ते हमले खां पोइ दहशतगर्दनि पारां सिंध सेक्रेटरीट ते बि हमले जी धमकीअ जो इंकशाफ थियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त अहिड़ी धमकी बाद सिंध सेक्रेटरीट जी सिक्योरिटी वधाई वई आहे। सिंध हुकूमत जे अहम इदारे सिंध सेक्रेटरीट में कयल हिफ़ाज़ती उपाउ सवालिया निशान बणियल आहिनि। स्पेशल ब्रांच जी रिपोर्ट थरथलो मचाए छॾियो आहे। स्पेशल ब्रांच सिंध सेक्रेटरीट जी सिक्योरिटी जे हवाले सां रिपोर्ट जारी कई आहे, जंहिं में ॿुधायो वियो आहे त सिंध सेक्रेटरीट जा 6 मां 2 वॉक थ्रू गेट नाकारा आहिनि, 5 वॉच टावर, 130 बाहि विसाइण वारा औज़ार, 10 मां 6 मेटल डिटेक्टर ऐं व्हीकल इंस्पेक्शन सिस्टम बि नाकारा आहिनि। ज़रियनि जो चवणु आहे त स्पेशल ब्रांच जी रिपोर्ट में इहो बि ॿुधायो वियो आहे त सिंध सेक्रेटरीट जा 2 हाइड्रोलिक व्हील ब्लॉकर, 41 मां 8 CCTV ऐं 5 कम्युनिकेशन सिस्टम नाकारा हुजण सां गॾोगॾु सेक्रेटरीट जो अलार्म सिस्टम बि ख़राब आहे ऐं रोशनी जो असराइतो निज़ाम बि मौजूदु न आहे। सिंध सेक्रेटरीट में फर्स्ट एड बॉक्स बि मौजूदु न आहिनि ऐं इवैक्यूएशन निज़ाम बि न आहे। इन खां सवाइ सेक्रेटरीट में पुलिस, स्पेशल ब्रांच ऐं ट्रैफिक पुलिस जा 82 अहलकार मौजूदु आहिनि, जॾहिं त DSP जी हिकु पोस्ट ख़ाली पियल आहे। स्पेशल ब्रांच जो चवणु आहे त चीफ सेक्रेटरी जी हिदायत ते फौरी तौर ते उपाउ वरिता विया आहिनि। वज़ीरनि ऐं सेक्रेटरीज़ खां सवाइ ॿियुनि गाॾियुनि जी सिंध सेक्रेटरीट में दाख़िला ते पाबंदी लॻाई वई आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk